बुनियादी तौर ते मुझो तंजीमी रिकॉर्ड ना है, तंजीमी एक्सरसाइज भी ना है। मां के तंजीम जो मेंबर या सियासी कारकुनन या सियासी लीडरन सां उठियो वेठो ही न आहियां। हिकिड़ो सबब इहो भी आहे ऐं ॿियो सबब ही आहे त सिंध सभा जी शुरूआत इन ख़्याल खां न हुई त को असीं तंज़ीम जोड़ण पिया वञूं। ही हिकिड़ो क्रोध हुयो, हिकिड़ी कावड़ हुई ऐं हिकिड़ी तज़लील महसूस पे कईसीं त सुबुह मंझंदि शाम सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जा कारकुन खंबिया वञनि पिया ऐं उन्हनि जे लाइ तंज़ीमूं मज़म्मत करण जे लाइ बि तयारु न हुयूं। ऐं ईअं ई जीअं अॼु असीं हिते वेठा आहियूं हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां, ईअं उन्हनि जा पीअर भाउरूं धीअरूं उन्हनि जूं वनियूं भेनरूं ऐं नंढा बालक वेही उते आसमान खे ॾिसंदा रहनि, छो त हिते न त थाणे जो को किरदारु रहियो आहे, न को कोर्ट जो कमु रहियो आहे, न ई असेंबलियुनि जो आहे। हीअ हिकिड़ी लुटफुर सिंध जी जेका थी रही आहे ऐं सिंध जे आवाज़नि खे जेको लगातार खंभे गुम कयो वञे थो, चिचरे उछलियो वञे थो, कूड़नि केसनि में जेलनि में वाड़ियो वञे थो। असांजे जिदोजहद जो इहो हिकिड़ो नुक़्तो हो त जॾहिं तंज़ीमूं कमु नथियूं कनि त पोइ भला छा असांखे मसीहा जो इंतज़ारु कयूं या असीं पाण उथी पियूं। ऐं मां इन ई जज़्बे तहत अकेलो उथी बीठो हुउमि ऐं पोइ हीउ आहिस्ते आहिस्ते जुड़ियो आहे ऐं मां नथो सम्झां त को असां सां माण्हू न आहिनि, असां सां माण्हू आहिनि ऐं एतिरा माण्हू ई इन लेवल ते मिली सघनि था। बाक़ी जीअं जीअं असांजे तंज़ीम जो स्ट्रक्चर ऐं तंज़ीम जो ढांचो वॾो थींदो, सघारो थींदो त इहे माण्हू बि मिलंदा। हूअं असीं ॾिसूं था हिकिड़ो आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जंहिं वटि माण्हू ऐं मखियूं सभु आहिनि, ॿियो आहे साईं GM सैद जंहिं वटि हिकिड़ा साले ऐं थोरा, सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे त थोरा कण थालीम भला। इहो लाज़िम कोन्हे त सॼी सिंध अंदरि जेके बि 7 करोड़ सिंधी माण्हू आहिनि उहे हिकिड़ी जॻह ते बीहनि या ईअं दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क में थियो हुजे, ईअं न हूंदो आहे। उन क़ौम जो हिकिड़ो तबिको उथी बीहंदो आहे, उहो ई तबिको पहिरियों मज़म्मत पोइ एहतजाज ऐं मज़ाहिमत करे आजो थींदो आहे। असांजो छा आहे, असांजी अञा उमिरि ई नंढड़ी आहे, 3.5-4 साल उमिरि आहे, माण्हू ज़िंदगियूं ॾियनि था। असां पोइ बि इन सॼे ख़्याल जे त असां सां घटि माण्हू बीहनि था, असीं सम्झूं था त ही जेके बि दोस्त, ही जेके बि न्याणियूं, ही जेके बि बालक, ही जेके सुभाणे जा अॻुवान आहिनि, ही जॾहिं असां सां बीठा आहिनि त असीं अकेला या थोरा न आहियूं। हा, सिंध अंदरि हिकिड़ो तंज़ीमी ऐं क़यादतुनि जो बहिरान आहे, इन जे करे घणनि माण्हुनि जो कंहिं नए माण्हू ॾांहुं अचण जी जहिड़ो कर रस्ता रोक या शक शुबा पैदा कया विया आहिनि। उहे शक शुबा, उहे रंडकूं, उहे बंद जीअं असां भॼंदासीं त इहे समूरा माण्हू पाणीअ जे उन लहर जीअं असां सां बीहंदा ऐं असां पंहिंजे सिंध जो केस जंहिं में असीं ॿुॾल आहियूं उन मां तरी पवंदा।